कुरान ते तो जमात मां मशहूर वाले सरदार जे दरवाजे जो कुत्तो वया के कंबर वाले सैयद बादशाह जे दरवाजे जा कुत्ता ही के रानीपुर कंबर वाले महबूब सुभानी जे बचरन जे दरवाजे जा कुत्ता ही के दस्तगीर बादशाह भी अब्दुल कादिर जीलानी जे दरवाजे जा कुत्ता ही के सैयद आशिक अली शाह जीलानी जे दरवाजे जा कुत्ता ही के पीर करमुल्लाह इलाही मासरी वाले जे दरवाजे जा कुत्ता ही जेके भी मौलवी आहिनि उन्हनि खे मां चैलेंज हिकिड़े क़िस्म जो कयां थो त जेकॾहिं अगरि तव्हां चवंदा न असां मुर्शिद जा कुता आहियूं ऐं इहो चवणु जेको सही आहे, मां तव्हांखे चवां थो हिमत कयो पूरी प्लेनेट अर्थ ते जेके बि मौलवी आहिनि न हिमत कनि इहो साबित जेको इस्लाम मां जेको साबित करे ॾेखारनि। साईं मरी वेंदा, मौत अची वेंदुनि, मरी उथंदा ॿीहर, इहो साईं साबित न करे सघंदा। अल्लाह क़ुरान हकीम में छा फरमायो? अल्लाह ताला फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम, तहक़ीक़ इंसान खे असां ख़ूबसूरत ढांचे जे अंदरि जेको आहे बणायो आहे। कंहिंखे अगरि शौक़ु आहे न, अगरि कंहिंखे बि शौक़ु आहे इन अल्फाज़नि जो, साईं तव्हां चवंदा रहो भले, तव्हांखे केरु थो मना करे। बाक़ी असां इहा ॻाल्हि वाज़े करणु चाहियूं था, इहा बिल्कुलु हिकिड़ी जेकी आहे जहालत आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छा साईं इंसान पंहिंजो पाण खे मुर्शिद जो कुतो चई सघे थो या न? साईं छो चवे? बिल्कुलु ग़लति आहे। जॾहिं अल्लाह ताला एॾो वॾो टाइटल, एॾो वॾो अल्लाह ताला मक़ाम जॾहिं इंसान खे ॾिनो आहे, अशरफुल मख़लूक़ात में अल्लाह ताला बणायो आहे, त इंसान तव्हां पाण खे ज़ोरी जेको आहे ज़िलत जे तरफ़ छो था आणियो? इहा ॻाल्हि मां दावा सां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो, पूरी प्लेनेट अर्थ ते जेके बि मौलवी आहिनि उन्हनि खे मां चैलेंज हिकिड़े क़िस्म जो कयां थो त जेकॾहिं अगरि तव्हां चवंदा न असां मुर्शिद जा कुता आहियूं ऐं इहो चवणु जेको आहे सही आहे, मां तव्हांखे चवां थो हिमत कयो पूरी प्लेनेट अर्थ ते जेके बि मौलवी आहिनि न हिमत कनि इहो साबित जेको आहे इस्लाम मां जेको आहे साबित करे ॾेखारनि। साईं मरी वेंदा, मौत अची वेंदुनि, मरी उथंदा ॿीहर, इहो साईं साबित न करे सघंदा। बल्कि इस्लाम जी तरफ़ अचूं, अहादीस जे तरफ़ अचूं, उन्हनि जे अंदरि बि इन शयुनि जी जेकी आहे उहा नफ़ी रखियल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा हुया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि खे हमेशह पंहिंजो साहिबी चयो आहे। साहिबी साईं माना दोस्त। कॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॿिए कंहिं लफ़्ज़ सां जेको आहे पुकारियो न आहे। हमेशह साहिब जो लफ़्ज़ जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तेमालु कयो आहे। तव्हांजा भार दोस्तो बिल्कुलु इहा हिकु तमामु वॾी जेकी जहालत आहे। अल्लाह ताला एॾो तव्हांखे मक़ाम ॾिनो आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में छा फरमायो? अल्लाह ताला फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम, तहक़ीक़ इंसान खे असां ख़ूबसूरत ढांचे जे अंदरि जेको आहे बणायो आहे ऐं उनखे असां जेको आहे पैदा कयो आहे। असां छा चऊं? साईं असां फलाणे मुर्शिद जेको आहे कुता आहियूं। हे बिल्कुलु साईं जहालत आहे। अगरि जंहिंखे अगरि शौक़ु आहे न, अगरि कंहिंखे बि शौक़ु आहे इन अल्फाज़नि जो, साईं तव्हां चवंदा रहो भले, तव्हांखे केरु थो मना करे। बाक़ी असां इहा ॻाल्हि वाज़े करणु चाहियूं था, इहा बिल्कुलु हिकिड़ी जेकी आहे जहालत आहे। बिल्कुलु इहा ॻाल्हि जेकी जहालत मबनी आहे। ऐं इन ॻाल्हि खां तौबा इस्तग़फ़ार बि कयो। अल्लाह जी बारगाह में जेको तव्हांखे दाख़िल थियणो आहे, अल्लाह ताला तव्हांखे एॾो सुहिणो जेको इंसानु बणायो आहे ऐं तव्हां हरू भरू जेको आहे पाण खे ज़ोरी छिके छिके हिकु हक़ीर जेकी आहे मख़लूक़ात जे तरफ़ मनसूब कराए पिया। साईं असां जेको आहे फलाणी दरगाह जा कुता आहियूं, साईं असां फलाणी जॻह दरगाह जा कुता आहियूं, असां फलाणी जेको आहे दरगाह जा कुता आहियूं। साईं कुझु हया हूंदो आहे, थोरो कुझु शर्म हूंदो आहे। मुस्लमान थी करे तव्हां एॾा ॾाढ़नि सां, पटकनि सां, इमामनि सां तव्हां इहा ॻाल्हि था कयो। मूंखे अफ़सोस थियो, अफ़सोस जो मक़ाम आहे। अल्लाह ताला जेकी सम्झ नसीब था फ़रमाए।